बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, गुड मॉर्निंग। उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। करीम रब दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ु और सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, आमीन सुम आमीन। हाणे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो तव्हां जेके ॻाल्हियूं सॼी सिंध जे आबादगारनि खे या तव्हां सोशल मीडिया ते अपलोड कंदा आहियो त उन्हनि माण्हुनि खे सम्झाइण या उन्हनि जे सुवालनि जा जवाब ॾियणु तव्हांजे लाइ आसान थी वेंदा आहिनि, पर ग्राउंड रियलिटी ते असांजे लाइ वॾा चैलेंजिस हूंदा आहिनि। हाणे इन ॻाल्हि खे डिस्कस कंदे, इन ॻाल्हि खे बहस करण जे लाइ मतिलबु मां कल्ह पंहिंजे हारी खे जेको आहे असांजो ही नवाब शाह 60 माइल जो इलाइक़ो आहे, मां उनखे ॾाढी कोशिशि करे सम्झायो त बाबा ही जेके असांजा वण आहिनि इहे असांजा वण घाटा आहिनि, तव्हां जेको आहे हिननि जी छिडराई कयो। मिसाल हिते जेकॾहिं पाण ॾिसूं त हीउ हिकिड़ो वणु आहे बहितर आहे, हिते हिकिड़ो वणु आहे बहितर आहे, पर हाणे हिते जेके आहिनि असांजा ॿ वण हीअ आहिनि, ॿ वण हीअ आहिनि। मां कोशिशि कंदुसि ही ॿई कढाईंदुसि या ही ॿई कढाए छॾींदुसि। ही हिते जेको आहे माना हिकिड़ो आहिनि त हालांकि ही ॿई मज़बूत ॿूटा न, पर जेकॾहिं असां हिननि जी प्रॉपर छिडराई कंदासीं त इहो असांजो फ़ाइदो आहे। हाणे हिते तव्हां ॾिसो ही टे ॿूड़ा आहिनि, ही हिकिड़ो अलॻि हिकिड़ो मिंट मां तव्हां क्लियर करे ॾेखारियां। हिकिड़ो ॿूटो आहे माशाल्लाह केॾो तंदुरुस्त आहे, मतिलबु केॾो सुहिणो ॿूटो थो लॻे, पर हिते 4 ॿूटा आहिनि त हिन हिकिड़े जहिड़ा कोन्हनि को, ठीकु आहे। हिते 3 ॿूटा आहिनि, हिते 2 ॿूटा आहिनि, हिते 2 ॿूटा आहिनि। त जेकॾहिं मिसाल हिननि जी प्रॉपर छिडराई असां न कंदासीं त असां वॾो नुक़सानु खाई सघूं था न। जेकॾहिं तव्हां वटि कहिड़ी बि ट्रिपल जीन आहे या किर्स 682 आहे या तव्हां वटि सिंध 1 आहे, सॉरी SAU 1 आहे, या तव्हां वटि शहबाज़ आहे, या तव्हां वटि बख्तावर आहे, या कूंज आहे, BT आहे, नॉन BT काटन आहे, ट्रिपल जीन में आहे, डबल जीन में आहे, सिंगल जीन में आहे, कहिड़ी बि तव्हां वटि वैराइटी आहे त उन जे लाइ प्रॉपर स्पेसिंग वॾी महिनत थो रखे। हींअर जेका असांजी कंडीशन आहे, जेकॾहिं असां ॿूटे खां ॿूटे जो फ़ासिलो सही न मैनेज कंदासीं असां नुक़सानु खाई वेंदासीं। हाणे हुन जो दलील इहो आहे त साईं जेतिरा ॿूटा असांजा वधीक हूंदा ओतिरी, माना हू चए थो जेतिरा असांजी प्लांट पॉपुलेशन वधीक हूंदी ओतिरी असांजी पैदावार वधीक हूंदी। एक्चुअली ईअं न आहे। असां चऊं था ॿूटनि जो तइदादु फ़ी एकड़ ते जेको मुक़ररु थियलु हुजे, ठीकु आहे। मिसाल असांखे वैराइटी जे बारे में ॿुधायल आहे त घटि में घटि फुट खां माना फुट फ़ासिलो हुजे या 1.5 फुट फ़ासिलो हुजे। उन में छा थींदो त असांजे हर ॿूटे खे हवा मिलंदी, हर ॿूटे खे असांजो जेको आहे फर्टिलाइज़र सही मिलंदो, पाणी सही मिलंदो, उन जी प्रॉपर ग्रोथ सही थींदी, ठीकु आहे। स्पेसिंग असां न कईसीं त असां वॾो नुक़सानु खाई वेंदासीं। जेकॾहिं असां मतिलबु ॿूटनि जो तइदादु 17,000 खां 19,000 20,000 जे विच में रखूं था, पर उन जे भेट में असां 19,000 खां वधीक माना ॿूटा रखूं था, 27,000 रखूं था, 30,000, छो जो काउंट त पाण नथा कयूं न। काउंट तॾहिं थींदा जॾहिं असांजो रोज़ु असांजो जेको आहे ॿूटा काउंट थियल हुजनि, प्रॉपर जेको आहे फुट ते 1.5 फुट ते असांखे ख़बर आहे ॿूटा असांजा लॻल आहिनि। हाणे हिते मतिलबु तव्हांखे माना ज़ाहिर थींदो त को असांजो ॿूटो फुट ते लॻल आहे, को 1.5 फुट ते लॻल आहे, को वरी 9 इंचनि ते आहे, को 7 इंचनि ते आहे। इहे शयूं छा आहे जो मैनेज कंदा आहियूं, छाकाणि त असां जेको आहे पहिरियां शुरूआति में चुंगी घाटी लॻाईंदा आहियूं। हालांकि हिन में सीड रेट 5 kg इस्तेमालु थियल आहे, ठीकु आहे। KJ 111 आहे, 5 kg सीड रेट इस्तेमालु थियल आहे, पर मूंखे हैरानगी थिए थी। मां हिन खे एतिरो सम्झायो त बाबा 5 kg तव्हां सीड रेट सही तरीक़े सां इस्तेमालु कजो। जेकॾहिं 5 kg मां तव्हांजो ॿिज बचे थो तव्हां बचाए छॾिजो, पर वधीक न लॻाइजो। मूंखे त ईअं थो फील थिए जेका हिननि ॿूटनि जी जेका मतिलबु पॉपुलेशन आहे त मां सम्झां थो त हिननि 5 किलोनि खां वधीक ॿिज लॻायो आहे। हाणे इन ॻाल्हि ते मां ॾाढो फोकस कयो, उहा ॻाल्हि हुननि कोन मञी। कल्ह खां माना मुंहिंजी हारी सां इहो बहस पियो थो हले त तव्हां माना हिन जी स्पेसिंग प्रॉपर स्पेसिंग कयो ऐं ॿूटे खां ॿूटे जो फ़ासिलो सही रखो, छिडराई कयो। आख़िर मां हुन खां मतिलबु न पियो मञी सघां। नेठि मान खे चयो तव्हां हिकिड़ो जरे मुंहिंजे चवण ते हलो, हिकिड़ो जरे तव्हां पंहिंजे चवण ते हलो।
इन ॻाल्हि ते हू राज़ी थियो आहे। ठीकु आहे। हाणे मां हिकिड़ो ही जरेब आहे या परियों जरेब आहे जेको मां उहो माना हिकिड़ो हिन खां जरेब बिल्कुलु छिड्राई कंदुसि। ईअं सम्झो त 2-2 फुट जो फ़ासिलो रखाईंदोमांसि ऐं साॻा फर्टिलाइज़र साॻा इनपुट्स ॾींदुसि। इंशाल्लाह ताला इन जी ॾिसंदासीं। तव्हां बि कोशिशि कयो जेका प्लांट पॉपुलेशन आहे उन जे हवाले सां 2 मां 3 मिसाल हिकिड़ा तव्हांखे ॾींदो आहियां। जेकॾहिं हिकिड़े कमरे में वेहण जी 10 ॼणनि जी जॻह आहे, उते तव्हां 3 ॼणा विहारींदो, 15 ॼणा विहारींदो, 20 ॼणा विहारींदो, त उते को बि माण्हू सुख सां वेही कोन सघंदो। हिकिड़े जॻह ते मतिलबु जेकॾहिं 4 ॼणनि जी मानी आहे, खाइण जी मानी आहे, तव्हां उहा 8 ॼणनि खे खाराईंदो, 7 ॼणनि खे खाराईंदो, 9 ॼणनि खे खाराईंदो, कंहिंजो बि पेट कोन भरबो। असांखे फील्ड में इहा कंडीशन सोचणी आहे ऐं जेका हाई यील्डिंग वैरायटी आहे उन जी प्लांट माना पॉपुलेशन उन्हनि जी फर्टिलाइज़र टेक्नोलॉजी उन तरीक़े सां रखणी आहे। हाई यील्डिंग वैरायटी आहे त माना उनखे असां घटि फर्टिलाइज़र टेक्नोलॉजी ते नथा मतिलबु ज़्यादा पैदावार करे सघूं, उन्हनि जी प्रॉपर असांखे करणी पवंदी। ऑस्ट्रेलियन ढगी जी ॻाल्हि कंदासीं, गुलाबी बकरी जी ॻाल्हि कंदासीं, कामूरी बकरी जी ॻाल्हि कंदासीं। ठीकु आहे। इहे जेके असांजूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेकॾहिं उन्हनि जो मतिलबु क़ीमत वधीक आहे, उहे असांखे खीर वधीक लीटर ॾियनि थियूं या उन्हनि खे मतिलबु उन्हनि जी वैल्यू मार्केट में वधीक आहे, उन्हनि जी असांखे देखभाल बि ओड़े तरीक़े सां करणी थी पए। सो इहे कुझु ॻाल्हियूं सम्झण जूं सोचण जूं आहिनि। प्लांट पॉपुलेशन वॾी अहमियत थो रखे, प्लांट जो जेको आहे स्पेसिंग वॾी अहमियत थो रखे। सम्झंदासीं त पैदावार खणंदासीं। जेके बि तव्हांजूं हींअर जिन्सूं आहिनि कोशिशि करे घटि में घटि 1.5 फुट फ़ासिलो लाज़मी रखो। इंशाल्लाह ताला पंहिंजा जेको आहे फ़सुलु सुठो थींदो ऐं ओवरऑल ग्रोथ फ़सुल जी हींअर सुठी आहे, तव्हांजे साम्हूं आहे। ऐं असांजी आहे थोरी बनी आहे, 3 एकड़ बनी आहे, 3.5 एकड़, उन्हनि ते 2 वैराइटीज़ असां लॻायूं आहिनि। हिकिड़ी असां वटि जेको आहे अपडेट वैराइटी आहे जेका मुख़्तलिफ़ मार्केट में तमामु घटि आहे, 3-4 खीरा आहिनि, उन्हनि खे असां ॾिसंदासीं उनजी पैदावार ऐं अॻिते जेको आहे सीड मल्टीप्लिकेशन जो बि सिलसिलो असांजो आहे, उहो टंडो ॼाम आहे, ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते आहे। सो इहे तजुर्बा तजिया त असां इन करे शेयर था कयूं त असां जेको आहे सिखूं। ठीकु आहे। तव्हां सिखूं, तव्हां खां बि सिखूं, तव्हां असां खां सिखो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। साथ सलामत, सिंध सलामत। पंहिंजा राया, पंहिंजा कमेंट्स लाज़मी ॾिजो। थैंक यू सो मच।